जेसीं ताईं असांखे बिल्डिंग ऐं जेसीं ताईं असांखे मास्तर न मिलंदा तेसीं ताईं असां पोलियो न पियारींदासीं। गृह महिरबानी करे असां वटि ॿीहर पोलियो वारा न अचनि। असां घर ते आहियूं, असांखे उस्ताद खपे, बिल्डिंग खपे, स्कूल खपे। मास्तर ॾियो, रोड रस्तो न ॾियो, असांखे का बि शइ न ॾियो, पर असांखे महिरबानी करे असांखे मास्तर ॾियो। बिल्डिंग त नथा ॾेई सघनि पर उस्ताद बि नथा ॾेई सघनि। टई बोर्डूं हिन स्कूल मां आरो पार क्रॉस थियूं इन करे बिल्डिंग सफ़ा ज़बून थी वई आहे। कॾहिं बि हिन में नुक़सानु थी सघे थो, उन जे ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। महिरबानी करे असांखे मास्तर ॾिनो वञे, न त पोड़ा कोन पियारींदासूं, कतरा कोन पियारींदासूं। महिरबानी करे असांखे मास्तर ॾिनो वञे। हुननि चयो असां मथे इतला ॾींदासीं, वस वारनि खे असां अर्ज़ु था कयूं, महिरबानी करे असांखे मास्तर ॾिनो वञे। मास्तर जेसीं न मिलंदो तेसीं असां थोरा कतरा न पियारींदासीं। 3 ॾींहंनि लाइ मास्तर ॾेई पोलियो पियारे वरी मास्तर खे मोकिले छॾियो, वरी मास्तर खे वापसि मूंखे मोकिलियो 4 ॾींहंनि लाइ। जो पोलियो कोन पियारींदासीं असां, जेसि ताईं उस्ताद न मिलंदो जो पोलियो न पियारींदासीं। स्कूल मंज़ूर न थींदो या बिल्डिंग मास्तर मिले उन जी ज़रूरत आहे, न त असीं पोलियो कोन पियारींदासीं। मास्तर 10 महीननि खां करे कोन्हे असांजे घोट, सभु ॿार वीचारा परेशान आहिनि। महिरबानी करे असांखे मास्तर ॾियनि ऐं स्कूल सफ़ा ख़राबु थी वियो आहे। महिरबानी करे असांखे स्कूल खपे। पहिरियां हुया 2 उस्ताद, उहे 2 उस्ताद बदिली कराए विया आहिनि ऐं केतिरा मासूम ॿार ॾाढा मक़सदु दरबदर थी हिननि जी ज़िंदगी बि तबाह थिए। ऐं महिरबानी करे वस वारनि खे असीं अर्ज़ु था कयूं त हीअ महिरबानी करे असांखे उस्ताद ॾियनि।